वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां उत्तर वज़ीरिस्तान के इलाइक़े सिपनवाम में फोर्सिस ऐं ख़्वारिजनि में चकरियूं थियूं आहिनि। ISPR पारां ॼाणायो वियो आहे सिक्योरिटी फोर्सिस की जवाबी कार्रवाई में 6 ख़्वारिजी मारिजी विया। फायरिंग की डेवट में लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत समेत 6 जवान शहीद भी थी विया आहिनि। फायरिंग की डेवट में लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत समेत 6 जवान शहीद थी विया आहिनि। शहीदनि में लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत, लांस नाइक मोहम्मद शामिल आहिनि। लांस नाइक यूसुफ अली, लांस नाइक अख्तर ज़मान, लांस नाइक शाहिदुल्ला भी शहीद थी विया आहिनि। दहशतगर्दनि सां जहिड़ींदे सिपाही जमील अहमद भी शहीद थी वियो आहे। ISPR जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे उत्तर वज़ीरिस्तान के इलाइक़े सिपनवाम में फोर्सिस ऐं ख़्वारिजनि में चकरियूं थियूं आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जवाबी कार्रवाई में 6 ख़्वारिजी दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग की डेवट में लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत समेत 6 जवान शहीद भी थी विया आहिनि।